अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ कराची में हलंदड़ टारगेटेड ऑपरेशन जो दायरो वसी कयो वियो आहे। ऑपरेशन खे मुख़्तलिफ़ मरहलनि में विरहाईंदे समाजी वेबसाइट्स ते 3 महीननि लाइ पाबंदी लॻाइण जी ॻाल्हि कई वई आहे। अहिड़ी ॻाल्हि सिंध जे इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील मेमण पारां काल्ह प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधाई वई त दहशतगर्दनि जे मवासिलाती निज़ाम खे ख़तमु करण जे लाइ समाजी वेबसाइट्स ते 3 महीननि लाइ पाबंदी लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अॼोके प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं त समाजी वेबसाइट्स ते पाबंदी लॻाइण सां दहशतगर्दनि जे नेटवर्क खे केतिरे हद ताईं तोड़े सघिजे थो ऐं आवाम जो इन बारे में छा ख़्यालु आहे। अॼोके प्रोग्राम में असां सां महिमान आहिनि सीनियर सहाफ़ी इम्तियाज़ फारान साहब। वॾी महिरबानी अवां जी प्रोग्राम में आया। इम्तियाज़ साहब, पहिरीं त इहो ॿुधायो त समाजी वेबसाइट्स जो जेको फ़ैसिलो कयो वियो आहे त इन्हनि खे बंदि कयो वेंदो, इनखे तव्हां कीअं था ॾिसो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हीअ हुकूमत वटि इख़्तियार आहे त लॉ एंड ऑर्डर मेंटेन करण लाइ, माण्हुनि जी जान बचाइण लाइ को बि उपाउ वरिते, पर ई चैलेंज आहे, वॾो चैलेंज आहे हुकूमत लाइ बि, लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ जे लाइ बि। छो जो ऑपरेशन में सॼी न रुगो गवर्नमेंट बल्कि फेडरल गवर्नमेंट बि ऐं सॼी जेका एजेंसियूं आहिनि ऐं फोर्सिस आहिनि उहे क्वेश्चन हूंदियूं। ही तमामु वॾो इनिशिएटिव आहे। हिन खां पोइ बि जेकॾहिं 3 महीने अंदरि को टारगेट अचीव न करे सघिया पोइ छा थींदो? पोइ त वधीक माना तनक़ीद बि हूंदी ऐं पोइ वरी क्वेश्चन हूंदो। ॿी ॻाल्हि इहा आहे त मिसाल तौरु यूट्यूब ते पाबंदी आहे, 14 महीननि खां वधीक थी विया आहिनि, उन ते पाबंदी आहे, पर अॼु बि जेका माना उनखे जेको माना उन ते को कमु करे सघनि था इंटरनेट ते, हू हाणे बि यूट्यूब ॾिसंदा आहिनि, यूट्यूब ताईं उन्हनि जी एक्सेस आहे। हिन जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं स्काइप एडस्टा जेका बि आहे त इन्हनि ते जेकॾहिं पाबंदी बि मड़ी वई त हू जेको बि एक्सपर्ट हूंदो उहो उन ताईं एक्सेस हूंदी हुनजी। त इहा आहे, वॾो चैलेंज आहे। जेकॾहिं ठीकु आहे हुकूमत वटि इख़्तियार आहिनि, पर मां सम्झा थो त तनक़ीद जो घणो करे सामनो करिणो पवंदो ऐं टारगेट अचीव न करे सघंदा। छो जो जेकॾहिं दहशतगर्द एतिरा मास्टर आहिनि त को न को इन जो मुतबादिल हाणे ताईं ते उन्हनि करे छॾियो। अच्छा, ऑपरेशन जे हवाले सां ॻाल्हि कई पई वई, जीअं त दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ जेको टारगेटेड ऑपरेशन शुरू कयो वियो त इहो मुख़्तलिफ़ 3 मरहलनि में हूंदो। हाणे तव्हां सम्झो था त हाणे जेको मरहलो ऑपरेशन जो शुरू कयो वियो आहे, हिन में ऑपरेशन खे सिंध जे ॿियनि ज़िलनि ताईं वधाइण जी ॻाल्हि कई वई, त हिन में जेके समाजी वेबसाइट्स बंदि करण जी ॻाल्हि कई वई, त इहो बि दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन जो हिकिड़ो हिसो आहे। ऐं अॻियां हिन में कहिड़ा कहिड़ा मरहला थी सघनि था, त आवाम खे बि कोऑपरेट करणु घुरिजे। आवाम खे चई वई इहा ॻाल्हि त आवाम खे जो बि सहकार खपंदो ऐं सभिनी खे गॾिजी दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई करणी खपंदी, त थोरी घणी तकलीफ़ त अची सघे थी न? न, इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे, पर मां रुगो ई पुछणु थो चाहियां सिंध गवर्नमेंट सां बि ऐं फेडरल गवर्नमेंट सां बि त मुंहिंजो माना ही सॼो सिंध दहशतगर्दी जो शिकार आहे। हिते दहशतगर्द वेठा आहिनि या कराची, रुगो कराची में या हैदराबाद में किथे बि। हाणे इन जो दायरो वधायो पियो वञे त ईअं थो लॻे त मुंहिंजो पूरो माना सॼो सिंध जेका आहे उहो दहशतगर्द आहे, दहशतगर्दनि जे निशाने ते आहे। हालांकि अवां ॾिसो त पंजाब में हिन खां वधीक पंजाब में कार्रवाई थी रहियूं आहिनि, हिन खां वधीक बलूचिस्तान में थी रहियूं आहिनि, हिन खां वधीक KPK में थी रहियूं आहिनि। हुते का बि को अहिड़े क़िस्म जो ऑपरेशन न आहे। त बिल्कुलु ठीकु आहे, कराची में अमन करण लाइ भले कुझु बि उपाउ माना जेको बि हिननि जो वस में आहे उहो कनि, पर इन जो जेको दायरो आहे, दायरोकार वधाइण में मां सम्झा मूंखे ज़ाती तौर सां तमामु क्वेश्चन आहे। मां को नंढिड़ो माण्हू आहियां, पर मां सम्झा थो त कुझु न कुझु हूंदो, कुझु न कुझु मिसहैप हूंदो ऐं हुन जो सॼो मलबो ईंदो सिंध गवर्नमेंट ते ऐं हुन सां वफ़ाक़ी फेडरल गवर्नमेंट जेका आहे हू फ़ाइदो वठंदी। छो जो मिसाल तौरु असांजो जेको चूंडियल वज़ीर आला आहे क़ाइम अली शाह साहब, उहो कैप्टन ते ज़रूरु आहे, पर कैप्टन वटि को इख़्तियार कोन्हे। छो जो मिसाल तौरु ताज़ो जॾहिं उहो हिकु गिरफ़्तारी हुई त ख़बर पई त घरू खाते वारे वफ़ाक़ी वज़ीर फ़ोन करे कैप्टन खे चयो आहे त जेका बि गिरफ़्तारियूं हुजनि उन्हनि में नालो न वरितो। त हिन जो मतिलबु आहे कैप्टन जो इख़्तियार ई न आहे। कैप्टन जी अॻुवाणी में हिकिड़े कमु थियो, बिल्कुलु। बाक़ी ॿियो कमु इहो हुयो, मिसाल ई पाबंदी वारो, हुन ते घरू खाते वारो जेको वफ़ाक़ी वज़ीर आहे हुनजो माना रिएक्शन आयो, नेगेटिव रिएक्शन आयो। हुन चयो त न, मां हिन मां सहमत न आहियां, पर कुझु कंदासीं। PTA जो बि वर्जन आयो त रुगो सिंध में नथो थी सघे, रुगो कराची में नथो थी सघे। अच्छा, समाजी वेबसाइट ज़रिए कहिड़ो नुक़सानु आहे, दहशतगर्द कहिड़े तरीक़े सां नुक़सानु ॾेई सघनि था इन्हनि वेबसाइट्स खे इस्तेमालु करे?
हाणे इहा राति बि ख़बर आई, अॼु बिल्कुलु खुले नमूने सां आई आहे त गुज़िरियल ॾींहुं जेको चीफ मिनिस्टर हाउस में मीटिंग हुई, गॾिजाणी हुई वज़ीर आला जी अॻवानीअ में, हुन में एजेंसियूं इहा रिपोर्ट ॾिनियूं आहिनि त हू समाजी वेबसाइट या सोशल मीडिया ज़रिए राब्ते में आहिनि। हुन में फेसबुक वग़ैरह में इहो हुयो त उहो ओपन हूंदो आहे, इन करे हुनमें लुकियल का ॻाल्हि न हूंदी आहे। त हिन खां सवाइ जेका बि स्काइप आहे या ॿिया जेका बि टेंगो वग़ैरह आहिनि, हुनमें हुननि जो ई चवणु आहे त हिन में हू पाण सां लाॻापे में आहिनि, हिक ॿिए खे इंफॉर्मेशन हू शेयर कंदा आहिनि ऐं हिक ॿिए खे डायरेक्टिव्स ॾींदा आहिनि, पर हुनखे चेक करण लाइ पाकिस्तान वटि को बि अहिड़ी का मशीनरी या को अहिड़ो को रस्तो कोन्हे। पर हुन में इहा वॾी ॻाल्हि आहे त अमेरिका मिसाल दहशतगर्दी जो शिकार पाकिस्तान आहे न, हुन जो सभ खां वॾो कारण जेका आहे उहो अमेरिका आहे। अमेरिका वटि त अहिड़ा इंस्ट्रूमेंट आहिनि न, हिन बदिरां त लखे माण्हुनि खे, करोड़े माण्हुनि खे नुक़सान या को परेशान करण बदिरां जेकॾहिं ही अमेरिका सां रिक्वेस्ट कनि त उहो को अहिड़ो इंस्ट्रूमेंट ॾियनि हिननि खे जंहिंसां उहो चेक थी वञे। माना वेबसाइट जो जेको बि समाजी वेबसाइट आहे, टेंगो आहे पंहिंजो स्काइप आहे, उनखे चेक करे सघनि। तव्हां सम्झो था त कुझु अरसे लाइ जेका 3 महीननि लाइ पाबंदी जी ॻाल्हि कई वई आहे, इन सां ॾोहनि में का घटिताई ईंदी? मां त सम्झां थो त मुंहिंजो सुवालु आहे सभिनी सां, वीवर सां बि, ऐं जेका ऑपरेशन में 1000% मां सपोर्ट कंदो आहियां ऑपरेशन खे। उन खां पोइ बि मुंहिंजो क्वेश्चन आहे हेसिताईं कहिड़ो टारगेट हिननि अचीव कयो आहे, माना केतिरा हथियार थिया आहिनि, केतिरा ढुआरी थिया आहिनि। बाक़ी स्ट्रीट क्राइम अॼु बि छा थियो नाज़माबाद में, सॼे कराची में हिन महिल लाइन फोर्सिंग एजेंसीज़ मौजूदु आहिनि, फोर्सिस मौजूदु आहिनि, पोइ बि एतिरो वॾो वाक़ियो थियो आहे त शागिर्द स्ट्रीट क्राइम में वाधारो आयो आहे, स्ट्रीट क्राइम में वाधारो आयो आहे। अच्छा, इन सां क्रिमिनल जेके आहिनि एक्टिविटीज़ कनि था, ॾोहारी जेके सरगर्मियूं कनि था, उन्हनि खे कहिड़ो नुक़सानु थी सघे थो इहे समाजी वेबसाइट्स बंदि करण? सम्झा थो कुझु नुक़सानु न हूंदो, वो एसिताईं त माना को न को उन्हनि जो मुतबादिल जेका हू करे चुकिया हूंदा। अच्छा, वीडियो टॉक कनि था, चैट कनि था, इहे शयूं बंदि करण खां अलावा तव्हां नथा सम्झो ॿिया कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि दहशतगर्दनि खे पकड़ण जे हवाले सां या उन्हनि ताईं पहुच जे हवाले सां? छो त इन्हनि खे ट्रेस करे बि इन्हनि शयुनि खे ओसि ताईं पहुची सघिजे थो, न की इन्हनि खे बंदि करे ऐं जेको आहे उन्हनि जे ज़रिए बिल्कुलु ट्रेस थी सघे थो। एक्सपर्ट वेठा आहिनि, NAD में छोकिरा वेठा आहिनि, छोकिरियूं वेठियूं आहिनि जेका माना इन में एक्सपर्ट आहिनि, उन्हनि सां माना साकार वठो न, बजाए इन जे त उन ते पाबंदी मड़े। मां सम्झा थो त हू त जेका ढुआरी आहिनि न, उन्हनि ते का न का मुतबादिल हाणे ॻोल्हे चढ़ियो हूंदो, पर ही लखे माण्हुनि खे हिन में आहे। ठीकु आहे, गवर्नमेंट वटि आहे इख़्तियार। अॼु जीअं अवां बि ॿुधायो त चीफ मिनिस्टर मोकिले छॾी आहे समरी, पर जेकॾहिं 3 महीननि में कुझु न करे सघिया पोइ छा थींदो, ये भी तो क्वेश्चन आहे न पंहिंजी जात। अच्छा, दुनिया में 9/11 जे वाक़ियनि खां पोइ अमेरिका में किथे बि इन तरह जी का मिसाल नथी मिले त को फ़ोन किथे कॾहिं बंदि थिया हुजनि। असां वटि दहशतगर्दी जो वाक़ियो थिए थो त असां वटि सॼो ॾींहुं मोबाइल सर्विस बंदि कई थी वञे, जंहिंसां आवाम खे यकीनन मुश्किलातुनि जो सामनो थिए थो, पर वजह इहा ई ॿुधाई वञे थी त दहशतगर्दनि जे नेटवर्क खे ख़तमु करण जे लाइ या उन्हनि जी कार्रवाइनि खे रोकण जे लाइ अहिड़ियूं जेके आहिनि से उपाउ वरिता था वञनि। त तव्हां सम्झो था दुनिया जे कंहिं बि मुल्क में दहशतगर्दी हर किथे थिए थी, पर किथे बि इन तरह जो मिसाल नथो मिले त इन तरह जा दहशतगर्दी ख़तमु करण जे लाइ इन तरह जा उपाउ वरिता वञनि। मां सम्झा थो सभिनि त कल चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां ट्वीट ते मैसेज हलियो, मां 100% न 1000% पक आहियां त बिलावल भुट्टे खां ख़बर ई न हूंदी। रुगो सपोर्ट करण लाइ त सिंध गवर्नमेंट का उपाउ अनाउंस कयो आहे, हुनखे रुगो सपोर्ट करण लाइ त सिंध जा माण्हू जेका माना पीपल्स पार्टी जा वर्कर आहिनि या सिंध जा जेका असां वासी आहियूं त हू हिनखे एडमिट कनि। मां सम्झा थो बिलावल भुट्टो ज़रदारी खे ख़बर बि न हूंदी, हू सहमत बि न हूंदो। उनजी शुरूआति इहा ई आहे त मां माना माज़रत खां आहियां, सॉरी कई आहे, पोइ चयो त न ही ज़रूरी आहे, बिल्कुलु ज़रूरी आहे, पर हिन खां सवाइ कुझु थी सघे थो या न। पहिरीं त इन ते ॻाल्हि कई वञे न, इन ते डिबेट कई वञे। ही असांजा जेका एक्सपर्ट आहिनि उनखे विहारे उन्हनि खे चयो त भाई हिन जी को ॿियो रस्तो आहे या न। सॼे दुनिया में ईअं थींदो आहे त पर इहो जेका तव्हां बिलावल वारी ॻाल्हि कई त इन जे हवाले सां त आला सतही इजलास बि थियो आहे, गॾिजाणी थी आहे, उन में कुझु इहे इन तरह जा फ़ैसिला कया विया आहिनि त ऑपरेशन जे हवाले सां इहे जेके आहिनि उपाउ वरिता वञनि। हा बिल्कुलु, कल जेका गॾिजाणी हुई CM हाउस में, हुन में इहा रिकमेंडेशन्स आयूं आहिनि एजेंसीज़ पारां। पर ठीकु आहे, उन्हनि खे ख़बर आहे छा करिणो आहे, पर रिज़ल्ट जेका आहे न, जेकॾहिं 3 महीननि में रिज़ल्ट न मिलियो पोइ छा थींदो। असां इहा आहे न त अवां जीअं अॻे ॻाल्हि कई त कहिड़ा उपाउ वरिता वञनि। मां सम्झां थो त सभ खां पहिरीं
जेका माण्हू आहिनि आम माण्हू आहिनि उन्हनि खे कॉन्फिडेंस में वरितो वञे। जेकॾहिं माण्हू कॉन्फिडेंस में आया उहो पाण ॿुधाईंदा त हीअ ॾुआरी आहे, हीअ दहशतगर्द आहे, हीअ सभु कुझु सभु ओपन आहिनि। कराचीअ में अवाम जो माना केतिरा इलाइक़ा अहिड़ा आहिनि, ख़बर आहे त हिते मज़हबी इंता पसंदि आहिनि, हिते सेक्टेरियन आहिनि, हिते एथनिक माना एक्सट्रीमिस्ट आहिनि, सभिनी खे ख़बर आहे। ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन वक़्तु थियो आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। इम्तियाज़ साहब, दुनिया में जदीद निज़ाम आहे दहशतगर्दनि जे नेटवर्क खे ट्रेस करण लाइ, उन्हनि ताईं पहुचण लाइ मुख़्तलिफ़ वर्ड थियनि था, कोड वर्ड्स यूज़ थियनि था। जिते बि समाजी वेबसाइट्स ते इन हवाले सां का कार्रवाई थिए थी त उन्हनि जो को अहिड़ो सिग्नल सिस्टम हूंदो आहे जो अलार्म वॼणु शुरू थी वेंदा आहिनि, उन्हनि जो चेक एंड बैलेंस हूंदो आहे। त तव्हां सम्झो था त अहिड़ो चेक एंड बैलेंस हुअणु घुरिजे, न कि समाजी वेबसाइट्स बंदि थियणु घुरिजनि बल्कि उन्हनि ते चेक एंड बैलेंस थियणु घुरिजे त कहिड़े यूज़र पारां जेको आहे सो इन तरह क्राइम जी जेके आहिनि एक्टिविटीज़ थियनि थियूं या अहिड़ा कोड वर्ड इस्तेमालु थियनि। तमामु ईज़ी, को एतिरो मुश्किल न आहे। जेकॾहिं मुश्किल कयो वञे त मुश्किल आहे, पर एतिरो मुश्किल न आहे। अमेरिका आहे, जापान आहे, चाइना आहे, उन्हनि सां टेक्नोलॉजी लाइ छो नथा ॻाल्हि कनि था। इहे माना उन्हनि सां का एक्सपर्टीज़ वरिती वञे, अलाए छो इन्हनि के नमूने पर सिंध हुकूमत वरी इहा ॻाल्हि करे सघे थी त असां वटि एतिरा वसाइल कोन्हनि, उहा टेक्नीक कोन्हे, उहे जदीद असां वटि शयूं कोन्हनि जेके जंहिंजे ज़रिए असां जेको आहे सो इहे वेबसाइट्स बंदि न कयूं ऐं पोइ बि असां दहशतगर्दनि ताईं पहुच कयूं त माना हिन सां करोड़ रुपया अरबन रुपयनि जो जेको नुक़सानु हूंदो त हुन बदिरां हुन ते छो नथा हुन ते छो ख़र्च नथा कनि। इहा आहे न, हिन ते कारोबार बि थींदो आहे, रुगो ही दहशतगर्द इस्तेमालु न कंदा आहिनि, कारोबार बि थींदो आहे, माण्हू पाण में ॻाल्हाईंदा बि आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि इहा त कई पई वञे त जेका सेलर कंपनियूं आहिनि उन्हनि खे फ़ाइदो रसाइण लाइ ई कयो पियो वञे। 3 महीननि लाइ थी सघे थो चवनि त 3 महीननि में टारगेट अचीव न थियो आहे, हाणे 6 महीना थींदो, हाणे साल थींदो, ईअं थी सघे थो, वधी बि सघे थी। त पर इहे ठीकु आहे, उन्हनि सां साकार कयो। अमेरिकन एम्बेसडर वेठो आहे, बाक़ी ॿिया वेठा आहिनि, उन्हनि सां रिक्वेस्ट कई वञे त असांखे हिन मामले में साकार खपे कि अमेरिका असांखे इंस्ट्रूमेंट ॾे, जापान ॾे, चाइना ॾे, कंहिं न कंहिं का अञा अपील बि साम्हूं न आई आहे। ऐं PTA जो जेको वर्जन आहे, टेक्निकल अथॉरिटी त उहा ई आहे न PTA, हुन चयो त रुगो सिंध में या कंहिं हिकु शहर में ही मुश्किल आहे, तमामु मुश्किल आहे। छा था सम्झो न ते अमल थी सघंदो या न थी सघंदो, या सिंध हुकूमत जी इहा जेका तजवीज़ आई आहे त इहो फ़ैसिलो हिकिड़ो साम्हूं आयो आहे, इहो अॻियां मंज़ूर बि थी सघंदो या न थी सघंदो? हाणे जीअं घरू खाते वारा वफ़ाक़ी वज़ीर जो जेका वर्जन आई आहे ऐं PTA जो जेको वर्जन आयो आहे उनखां पोइ त मुश्किल लॻे थो, पर मां सम्झां थो त ही सिंध गवर्नमेंट, मुंहिंजे सिक्स सेंस में इहा आहे त सिंध गवर्नमेंट कंहिं न कंहिं तजवीज़ ते पाण माना फसण थी चाहे। ही छो जो हिन पारां आयो आहे मामिलो, हू जेकॾहिं पाबंदी उन्हनि मड़ी बि छॾी, इन्हनि खे रिज़ल्ट न मिलियो त जेका बि तनक़ीद हूंदी त फेडरल गवर्नमेंट या जेका एंटी गवर्नमेंट फोर्सिस आहिनि, पीपल्स पार्टी गवर्नमेंट फोर्सिस, उहो पीपल्स पार्टी ते इल्ज़ाम हणंदियूं त ही नाहिल गवर्नमेंट आहे, इन्हनि अहलियत ई कोन्हे इन्हनि वटि, इन्हनि छा कयो 3 महीननि लाइ। छो जो जेका यूथ आहे न, यूथ हिकदमि साम्हूं ईंदो, इन्हनि हफ़्तो मुश्किल हफ़्तो हलंदो। ॾिसजो त हू यूथ इन्हनि जे साम्हूं बीठी हूंदी। मिसाल तौरु तहरीक इंसाफ़ वारनि जेकॾहिं का कॉल ॾिनी या को मिसाल को ॿी तंज़ीम बि का कॉल ॾिनी अथव, इहा सूरत हाल आहे त सभ खां वधीक स्काइप टेंगो असां वटि फोन बि बंदि थींदो रहियो आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, कलाकनि लाइ न, ॾींहं लाइ, कलाकनि लाइ या 2-3 ॾींहं लाइ, उहो ओचितो ईअं थोरी आहे। पर हुनमें का न का रस्तो हुयो न त PTSL माना लैंडलाइन वारो नंबर कंहिं वटि आहे त हुन सां राब्तो थी सघे थो। पर हीअ मुकमल तौरु बंदि कंदो त अमेरिका, बर्तानिया, हिते कैनेडा, लखे असांजा उहो ओवरसीज़ पाकिस्तानी रहनि था, उहो फ्री में माना ॻाल्हियूं कंदा आहिनि पाण में। हाणे सेल कंपनियूं जेका आहिनि उहो पैकेज इंट्रोड्यूस कराया आहिनि ते लखे न अरबे रुपयनि जी सीड़प बि मुतासिर थींदी हिन सां, रुगो ई न आहे। पर असां आहियूं त अल्लाह करे त ऑपरेशन कामयाब थिए। फ़ैसिला छो कया वञनि था या इन तरह जूं जंहिंसां आवाम खे परेशानी थिए या आवाम खे मुश्किलनि जो सामनो करणो पए? फ़ोन बंदि थियनि था त असां वटि थियनि था, वेबसाइट्स ते पाबंदी जी ॻाल्हि थिए थी त उहा असां वटि थी थिए।
ॻाल्हि आहे न त मिसाल तौरु ठीकु आहे एसएनजियुनि खे जेका एजेंसियूं आहिनि असां सपोर्ट था कयूं, पर जॾहिं हिकु पॉलिटिकल गवर्नमेंट अहिड़ो को माना फ़ैसिलो आयो या तजवीज़ आई त ओचितो ऐलान करण बदिरां हिननि खे खपे आहे त साईं इहा तजवीज़ूं आयूं आहिनि, हिननि ते असां वीचार मां कयूं पिया। जेकॾहिं हिन जो को मुतबादिल रस्तो आहे त असां माण्हुनि सां एक्सपर्ट सां असां रिक्वेस्ट था कयूं त उहो असां सां राब्ते में अचनि, असांखे ॿुधाइनि ॿियो रस्तो। पर उन्हनि ओचितो ईअं गॾिजाणी थी तुर्त कलाक खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस थी, हुन में अनाउंस थी वियो। अच्छा, इन फ़ैसिले जो असरु तव्हां सम्झो था 100% माण्हुनि ते बि न पवंदो, छो त जेके असांजा ॿहिराड़ी में रहंदड़ माण्हू आहिनि या जेके घटि पढ़िया लिखिया आहिनि त सभिनी पारां इहे सहूलियतूं नथियूं इस्तेमालु कयूं वञनि, इहे वेबसाइट्स नथियूं इस्तेमालु थियनि। अहिड़ी तरह ज़रूरी कोन्हे त 100% दहशतगर्द इहे ई वेबसाइट्स इस्तेमालु कंदा हुजनि या उन्हनि जा इहे ई ज़रिया हुजनि हिक ॿिए सां राब्ते जा। त तव्हां सम्झो था त न अहिड़नि माण्हुनि ते असरु पवंदो, न वरी को दहशतगर्दनि ते असरु घणनि ते पवंदो? मां सम्झो दहशतगर्दनि ते को बि असरु न पवंदो, कुझु बि न पवंदो, छो जो हू एस ताईं मां रिपीट थो कयां त एस ताईं उन्हनि का न का इन जो मुतबादिल ॻोल्हे चुका हूंदा हू, पर बहिराड़ीअ में बि इस्तेमालु थींदो आहे स्काइप वग़ैरह, जंहिं वटि इंटरनेट आहे न। ऐं असांजी बहिराड़ीअ में केतिरा घणा माण्हू आहिनि जेका ॿाहिरि माना वियल आहिनि, उन पाण में राब्तो हूंदो आहे। मां सम्झां थो अलाए छो आयो आहे, KPK में अहिड़ी तजवीज़ न आई, KPK में केतिरी दहशतगर्दी आहे, असांखां वधीक उते आहे, बलूचिस्तान में न आई आहे, पंजाब में न आई आहे, पर अलाए छो हिते सिंध में। अहिड़े कल्ह की प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ अहिड़ी ॻाल्हि खां पोइ अधु कलाक में माण्हुनि जो अवाम जो जेको आहे नौजवाननि जो घणो रिएक्शन साम्हूं अची वियो, तनक़ीद बि कुझु जी हिमायत, कुझु माण्हुनि हिमायत बि कई आहे, काफ़ी माण्हुनि तनक़ीद बि कई आहे। त अॻु में बि तव्हां सम्झो था त अमन अमान या दहशत बदमनी जी सूरत हाल खे ख़तमु करण जे लाइ कर्फ्यू लॻाया विया आहिनि, या तारीख़ आहे असां वटि, सुधरियल मुल्कनि में बि कर्फ्यू लॻंदो रहियो आहे। जीअं हाणे कल्ह अमरीकी कांग्रेस जे ॿाहिरां फायरिंग थी त आमदरफ़्त रस्ता वग़ैरह वक़्ती तौर ते बंदि कया विया, आम माण्हुनि जी जेका आहे अचु वञु बंदि कई वई, त उते बि इन तरह जी सूरत हाल थिए थी त उते बि आवाम खे जेको आहे सो थोरो घणो मुश्किलनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। अहिड़ा फ़ैसिला कया वञनि था दहशतगर्दनि ताईं पहुचण जे लाइ या उन्हनि जे पकड़ जे लाइ फौरी तौर ते उहे आवाम जे लाइ सहूलियतूं इहो शयूं बंदि कयूं वञनि थियूं। अहिड़ी ॻाल्हियूं जेका आहे न असां पाण खे डिफेंस करण लाइ ॿुधाईंदा आहियूं माण्हुनि खे। उते रिज़ल्ट कीअं आयो कांग्रेस जो, माना मिंटनि में आयो न। असां बि तयारु आहियूं, कर्फ्यू भोगण लाइ तयारु आहियूं, ही पाबंदी ते बि तयारु आहियूं, पर असांखे को गारंटी ते ॾे त रिज़ल्ट अहिड़ा ईंदा जीअं न्यूयॉर्क में आयो, कांग्रेस जे साम्हूं आयो। उते किथे 5 मिंटनि जो केस हुयो न, त उते हिते ते रिज़ल्ट किथे था मिलनि। 92 वारो ऑपरेशन हुयो, 96 वारो ऑपरेशन, 94 वारो ऑपरेशन छा थियो जो रिज़ल्ट को निकितो? दहशतगर्दी मौजूदु आहे, हर लिहाज़ खां मौजूदु आहे, पर माण्हुनि खे कॉन्फिडेंस में वरितो वञे, पॉलिटिशियन्स खे वरितो वञे, एक्सपर्ट्स जेका आहिनि तमामु तबिके जा जेका माण्हू आहिनि उन्हनि खे वरितो वञे। हीअं त माण्हुनि खे यूज़ कंदा, ॾिसजो त का न का पॉलिटिशियन ऐं मलबो ईंदो तमामु जेको नेगेटिव ईंदो न, उहो ईंदो सिंध गवर्नमेंट मथां। इहो कीअं त तव्हां चओ सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां जे मथां जेको आहे सो मलबो ईंदो? रिक्वेज़ेशन कंहिं पारां आई आहे, अनाउंसमेंट कंहिं कई आहे? सिंध गवर्नमेंट। फेडरल गवर्नमेंट ऑपरेशन शुरू कयो, ठीकु आहे। कैप्टन रुगो नाले मातुर, कैप्टन केरु आहे? सिंध जो वॾो वज़ीर। ऑपरेशन किथे पियो हले? वफ़ाक मां, ठीकु आहे। पर इहा पाबंदी वारी जेका सजेशन आई आहे कंहिं पारां आई आहे? सिंध गवर्नमेंट पारां। त ओचितो जेकॾहिं का को अहिड़ो मसइलो हुयो, सिंध गवर्नमेंट खे खपे आहे त हीअ गॾिजाणी खां पोइ हिकु रेज़ोल्यूशन ठाहे या हिकु रिक्वेस्ट ठाहे त घरू खाते वारे वफ़ाक़ी वज़ीर या प्राइम मिनिस्टर खे, ठीकु आहे। गुज़िरियल ॾींहुं हिकु वॾी ॻाल्हि बि थी आहे, पर हुन ते सॼी सिंध गवर्नमेंट ख़ामोश माट करे वेठी आहे। सॼे सिंध ते डाको माना धाड़ो हयो आहे फेडरल। ही सिंध गवर्नमेंट वारा जेका ही पाण खे क्लेम था कनि त असां चूंडियल नुमाइंदा आहियूं। कल्ह वज़ीर आज़म हाउस में खैरपुर लतीफ़ फील्ड गैस फील्ड जो इफ़्तिताह थियो, हुन में को हुयो? सिंध जी नुमाइंदगी हुई? वॾो वज़ीर हुयो या अपोजिशन लीडर जेको आहे ख़ुर्शीद अहमद शाह साहिबु इस्लामाबाद में हुयो? असांजो सिंध जो को बि नुमाइंदो कोन हुयो। ऐं हिकु अखर जो स्टेटमेंट न आई सिंध गवर्नमेंट जी। माना इन जो मतिलबु इहो आहे त असांजा जेका सिंध जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, सिंध जा हुक्मरान आहिनि, हू पाण विकिरो था कनि सिंध जे हक़नि खे। हा, असांजी फील्ड आहे, असांजे सिंध में निकितो आहे, खैरपुर आहे, लतीफ़ फील्ड, लतीफ़ साईं जे नाले सां उहो गैस फील्ड आहे। पर कल्ह वज़ीर आज़म हाउस में हुयो, फेडरल मिनिस्टर बि हुयो, पर सिंध जो को नुमाइंदो हुयो हुन में?
पर हिन ते नथा ॻाल्हाइण असांजी सिंध गवर्नमेंट हिन ते कुझु चवण लाइ तयारु पर न आहे। वफ़ाक़ी हुकूमत जो इहो बि चवणो हो त ऑपरेशन जे प्रोसेस जे दौरान सिंध हुकूमत जे तरफ़ां जेके बि तजवीज़ूं आयूं या जेके बि असांखे ॻाल्हियूं साम्हूं आयूं त असां उन्हनि ते सोचींदासीं। त अञा ताईं हिकिड़ी तजवीज़ आहे, अञा हिकिड़ो फ़ैसिलो कयो वियो आहे, अञा असैम्बली मंज़ूर थींदी, वफ़ाक़ी हुकूमत वटि वेंदी, त तव्हां सम्झो था त अहिड़ियूं तजवीज़ूं मुख़्तलिफ़ अची सघनि थियूं, या छो त वफ़ाक़ी हुकूमत चई चुकी त जेके बि तजवीज़ूं ईंदियूं असां कोशिशि कंदासीं त जेकॾहिं उन्हनि जे ज़रिए दहशतगर्दी जे नेटवर्क खे ख़तमु करे थो सघिजे, कमज़ोर करे थो सघिजे, त उन्हनि जी मंज़ूरी ॾींदासीं असां। मां ईअं ई त चवां थो न त पाण जे कुलनि ते माना इनखे उथारण बदिरां फेडरल गवर्नमेंट जेका हिते एक्टिव आहे, जंहिंजे चवण ते फेडरल कैबिनेट जे चवण ते वज़ीर आज़म जे चवण ते हिते ऑपरेशन शुरू थियो, ते पाण अनाउंस करण बदिरां हीअ असां वटि तजवीज़ आई आहे, असां माना मोकिलियूं पिया फेडरेशन के, ऐं हीअ जेका घरू खाते वारो वफ़ाक़ी वज़ीर आहे, वज़ीर आज़म आहे, असां उन ॾे मोकिलियूं पिया त इहा तजवीज़ूं आयूं आहिनि, उहो अनाउंस कनि न। माना ॻाल्हि त इहा आहे न त जेका पॉज़िटिव रिज़ल्ट ईंदो हुन जो क्रेडिट वठंदी माना वफ़ाक़ी सरकार, जेको नेगेटिव ईंदो चवंदा त भाई हिननि चयो आहे, हिननि चयो त पाबंदी मणी वञे, असां सिंध गवर्नमेंट जे रिक्वेस्ट ते असां इहे पाबंदी मणी छॾी, असां इन में सहमत न आहियूं, पर छो जो सिंध गवर्नमेंट जो मामिलो हुयो हिन करे असां पाबंदी इन हवाले सां चौधरी निसार साहब जो बयान जेको आहे उन ते बि ॻाल्हाईंदासीं, पर ब्रेक खां पोइ। नाज़रीन, वक़्तु थियो आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। अच्छा, चौधरी निसार साहब जो जेको बयान आयो आहे त सिंध हुकूमत पारां अञा उन्हनि खे अहिड़ी का दरख़्वास्त न मोकिली वई आहे, जॾहिं मोकिली वेंदी तॾहिं हिन ते सोचियो वेंदो त कहिड़ो थो फ़ैसिलो कजे, पर ज़ाती तौर ते हू हिन शइ जो हामी न आहे त समाजी वेबसाइट्स खे बंदि कयो वञे। इन ते तव्हां छा चवंदो? मां अॻे ई चयो न त उन्हनि पारां सॼो पंहिंजो माइंड अची वियो साम्हूं, हिन जो जेको नेगेटिव इम्पैक्ट हूंदो उहो सिंध गवर्नमेंट मथां उहो विझंदा त असांजो को हिन में राय न हुई, पर सिंध गवर्नमेंट जी घुर्ज हुई त असां हुनखे इख़्तियार ॾिना। मतिलबु इहो सॼो ब्लेम जेको बिल्कुलु ईंदो, ॾिसजो पाण ॾिसजो, मां छो जो असांजो हिन में असांखे एक्सपेरिमेंट आहे हिन ते 92 वारो ऑपरेशन में, 94 वारे ऑपरेशन में, हाणे बि हिन में बि घणा ॾींहं थिया आहिनि ऑपरेशन खे, मां 15 खां वधीक त थी विया आहिनि न। माना खड़तेल कहिड़ो निकितो, माना रुगो स्टेटमेंट, बाक़ी को वॾो ॾियारी हथु आयो आहे? को बि वॾो ॾियारी हथु न आयो। हाणे 12 अक्टूबर ताईं आहे त गैर कानूनी हथियार, एसि ताईं घणा हथियार मिलिया आहिनि? दहशतगर्द न आहे, मां त सम्झा थो त हिननि खे खपे, सिंध गवर्नमेंट हुजे, फेडरल गवर्नमेंट हुजे, उनखे खपे त गैर कानूनी हथियारनि जे मुक़ाबले में माण्हुनि खे चयो वञे त बाबा पंहिंजो ID कार्ड आणियो ऐं हुन ते लाइसेंस इशू कयो वञे हथियार जो। हाई हर गाड़ी में लाज़मी कयो वञे त लाइसेंस वारो हथियार लाज़मी हूंदो, ताकी माण्हू पाण ढुआरी जेका आहिनि उनजो साम्हूं कनि। हाणे अॼु छा थियो, नाज़िमाबाद में सॼी जेका शागिर्दनि जी बस हुई उनमें 2-3 माण्हू गिड़िया, सभु कुझु फुलुट करे भॼी विया। त जेकॾहिं कंहिं ड्राइवर वटि या कंहिं क्लीनर वटि या कंहिं बि शागिर्द वटि जेकॾहिं को हथियार हुजे हा त इहे करे सघनि हा, पर इहा आहे त जेकॾहिं गैर कानूनी हथियार हथु न थींदा, कुझु बि कनि, कर्फ्यू भले कुझु कनि, मां नथो सम्झां त को अहिड़ो को मसइलो हूंदो। फिर ही पाण ई कंदा त को हितां हुतां हथु करे ॿुधाईंदा त ही 100 कलाशन को 200 फलाणा 200 फलाणा, इहे असां हथु कया आहिनि, एसि ताईं त कुझु बि साम्हूं न आयो। मतिलबु समाजी वेबसाइट्स बंदि करण सां को फ़ाइदो कोन थींदो, को रिज़ल्ट न निकिरे। मां नथो सम्झां, छो जो जेकॾहिं दहशतगर्द एतिरा एक्सपर्ट आहिनि त उन्हनि ॿिया रस्ता उन्हनि वटि हूंदा, उन्हनि खे अच्छा जी। दहशतगर्द जे हवाले सां ऑपरेशन जी ॻाल्हि हले पई त एतिरी वावेला कई वई जो काफ़ी सारा दहशतगर्द जेके हुया सो मुख़्तलिफ़ जेको आहे सो मुल्क जे मुख़्तलिफ़ सूबनि में हलिया विया, मुल्क खां ॿाहिरि हलिया विया, चए पियो त ॿियनि मुल्कनि न हलिया विया। त हिकिड़ी जेका वावेला कई थी वञे असां वटि, त इहो मतिलबु हिकिड़ो अलाराम सायरन हिकिड़ो वॼायो थो वञे दहशतगर्दनि जे लाइ त भई तव्हां होशियार थी वञो, तव्हांजे ख़िलाफ़ु कार्रवाई करण वारा आहियूं असां। त जेके समाजी वेबसाइट जेके इस्तेमालु थियनि पियूं, त इहो जेको तव्हांजी ॻाल्हि आहे बिल्कुलु सही आहे त वाक़ई उन्हनि जेको आहे सो ॿियो मुतबादिल रस्तो लाज़मी ॻोल्हे वरितो हूंदो, या सिर्फ़ु उन्हनि जो नेटवर्क एसि ताईं महदूद न हूंदो त इन्हनि शयुनि ते पाबंदी लॻी त उन्हनि जो नेटवर्क जेको आहे स्टॉप थी वेंदो, बंदि थी वेंदो, या उन्हनि जूं कार्रवायूं रुकिजी वेंदियूं। पर ऑपरेशन जे दायरे खे जेको वसी कयो वियो आहे कराची खां हाणे हटी करे हैदराबाद या सिंध जे ॿियनि शहरनि ऐं ज़िलनि ते, त इन हवाले सां तव्हां छा चवंदो? ही मुंहिंजे सिंध लाइ सुवालु आहे त मुंहिंजो सॼो सिंध दहशतगर्द आहे, उते सॼा दहशतगर्द पिखड़ियल आहिनि, बाक़ी किथे बि न आहे। ॻाल्हि कई वई कराची ऑपरेशन जे हवाले 92 यादि हूंदो आहे मूंखे, ॻाल्हि थी कराचीअ जी
शुरू किथां थियो ऑपरेशन? इंटीरियर मां टंडो बावन वारो वाक़ियो आयो, उहो किथे हुयो ऑपरेशन? ते हाणे बि इहा ई आहे बेटे, ॻाल्हि ईअं कई वञे न त ठीकु आहे कराची में ऑपरेशन हले पियो, जेका ॾुहारी माना उते फरार थी उते पनाह वरिती आहे, असां हुननि ख़िलाफ़ु ऑपरेशन कंदासीं। हाणे चयो पियो वञे त हैदराबाद, पोइ मीर कुछ ख़ासि, सॼे सिंध पर इहो बि चयो थो वञे त ॾोहारी उते वञी पनाह वरिती आहे, दहशतगर्दनि पुलिस आहे न मौजूदु। असांजे ॻोठ में छा आहे, असां वेंदा आहियूं त सॼे ॻोठ खे ख़बर हूंदी आहे त फलाणो आयो आहे, फलाणो आयो आहे, फलाणो आयो। हुते माना को लुकी नथो सघे, को बि को ॾुहारी चाहे उते जो लोकल माण्हू जी असां पंहिंजे उते शहर में या ॻोठ में वेंदा आहियूं त सभिनी खे ख़बर हूंदी आहे, सभिनी खे ख़बर आहे त हीअ कराची में रहनि था, पर सभु ॿुधाइनि था त फलाणो आयो आहे, फलाणो आयो आहे, फलाणो आयो आहे, त ख़बर पइजी वेंदी। उते लोकल पुलिस जेका आहे हुनखे कॉन्फिडेंस में वरितो वञे ऐं उनखे टास्क ॾिनो वञे त भई ठीकु आहे। ऑपरेशन शुरू थियो आहे कराची लाइ, पर हाणे हैदराबाद बि सॼे सिंध में कराची खे बिल्कुलु पाक साफ़ हाणे जेका फोर्सिस आहे माना हिते ऑपरेशन में इन्वॉल्व आहिनि। हाणे अव्हांखे वधीक नफ़री खपे न, ऐं चयो वियो त बाज़ार गुज़िरियल ॾींहुं एडिशनल IG शाहिद हयात साहब ॿुधायो त मां रिक्वेस्ट कई चीफ मिनिस्टर सां, हुन मंज़ूरी ॾेई छॾी, हुन चयो त 2000, पर बाज़ार केरु हूंदा? रिटायर्ड। भाई हिते माण्हू न आहिनि, छोकिरा न आहिनि जेको पंहिंजे धरती लाइ, पंहिंजे वतन लाइ, पंहिंजे शहर लाइ कमु करण लाइ तयारु आहिनि। ईअं थोरी कबो आहे। त हाणे जेका ऑपरेशन में हिते फोर्सिस आहिनि, एक्टिव आहिनि, मिसाल तौरु 10,000 हूंदियूं, सॼे सिंध लाइ घणी खपनि, छा हूंदो? त धारे का हिते कराची में मतिलबु तव्हां चवण ईअं था चाहियो त जेको सिंध जे ॿियनि शहरनि जे हवाले सां ऑपरेशन जी ॻाल्हि कई वई आहे त उते बि दहशतगर्दनि ख़िलाफ़ु ऑपरेशन कयो वेंदो त उनजी कमांड पुलिस खे ॾिनी वञे। बिल्कुलु पुलिस, लोकल पुलिस आहे न, हुनखे चयो वञे त भाउ जेकॾहिं का चुरपुर हिते नज़र अचे त ऑपरेशन कयो हुन ख़िलाफ़ु, ऑटोमेटिक ख़बर पइजी वेंदी आहे। माना उते असां को वॾो स्टाफ ते को बि होटल हूंदो आहे, होटल अवां वियो सॼे पुलिस खे बि ऐं इलाइक़े जे ॾुहारियुनि खे बि ख़बर पइजी वेंदी आहे त गाॾी आई आहे, अहिड़े क़िस्म जी गाॾी आहे, हुनमें अहिड़ा माण्हू वेठा आहिनि, थी सघे थो फुरलट थी सघे थी, सभु ख़बर पइजी वेंदी आहे। पुलिस खे न ख़बर पवंदी आहे, न पुलिस खे सभु ख़बर हूंदी आहे, पर हुनखे कॉन्फिडेंस में त वरितो वञे न। अब हाणे उते ऑपरेशन हूंदो, कीअं हूंदो, कहिड़े नमूने सां हूंदो, उते ते हर घर में सम्झो था इन ते तज़ाद पैदा थी सघे थो। ऑलरेडी असां वटि जेके आहिनि से थाणा आहिनि, पुलिस आहे, हिकिड़ो वर्क आहे, सिस्टम आहे जेको आहे, उहो बि डिस्टर्ब थी सघे थो। बिल्कुलु थींदो। हाणे कराची में सुठी ॻाल्हि इहा थी आहे त पुलिस अॼु बि अॻियां आहे, इहा ज़बरदस्त ॻाल्हि थी आहे। माना रेंजर उनजे पोयां आहे, उनजो मोराल अप करण लाइ, बाक़ी साकार सॼी आहे, पर फ्रंट लाइन ते पुलिस खे रखियो आहे, इहा तमामु ज़बरदस्त ॻाल्हि आहे। पर इंटीरियर में थींदो न थींदो, इंटीरियर में ऑपरेशन कीअं थींदो, हुनमें ते तमामु ईगो प्रॉब्लम त आहे न असां वटि उते इंटीरियर में। त उहो आयो ईअं फलाणे जो पुटु हुयो, हाणे वर्दी पाती आहे, मुंहिंजे ईअं हथु विझो, ईअं कयो, त मामिलो ख़राबु थींदो न। कराची अच्छा, दहशतगर्दनि जे खां हटी करे जेकॾहिं ॻाल्हि कजे त सिंध में हिकिड़ो धाड़ेलनि जो जेको राज आहे, माण्हू अगवा करणु, भुंग खां वठी तावान वठी करे पोइ जेको असां माण्हू छॾणु, त तव्हां सम्झो था त इहा कार्रवाई उन्हनि सां बि मशरूत कई वेंदी, उन्हनि सां बि जोड़ी वेंदी? लाज़मी, माना शुरूआत उतां ई थियणु खपे न, पर हीअ आहे त दहशतगर्दनि ख़िलाफ़ु। पर ॾुहारी धाड़ियल जेका आहे उहे दहशतगर्द न आहिनि छा? धाड़ियल ते दहशतगर्दनि खां बि वधीक आहिनि, छो जो असां मग़रिब खां पोइ या इशा खां पोइ असां घर में लुकी वेंदा आहियूं। त हीअ बिल्कुलु चयो वञे त असां धाड़ियल ख़िलाफ़ु ऑपरेशन थींदो, ईअं थींदो। हुते बि पुलिस जेका आहे न, हुनखे रिज़ल्ट घणा मिलिया आहिनि, माना वधीक रिज़ल्ट जेका आहिनि उहो पुलिस तरफ़ां मिलिया आहिनि। अलाए ऑपरेशन खे कंफ्यूज़ कयो पियो वञे, मुंहिंजे ख़्याल में, मां ऑपरेशन जो हामी आहियां बिल्कुलु, पर मां सम्झां थो त ऑपरेशन खे कंफ्यूज़ कयो पियो वञे। अच्छा, माना पुलिस फोर्स जो जेको पावर आहे, वरी हितां जेको कराची में जेका हिकिड़ी फोर्स कमु करे पई, तव्हां सम्झो था त हिन जे पावर जे हवाले सां तज़ाद साम्हूं अची थो सघे, ऑपरेशन जी कमांड जे हवाले सां तज़ाद साम्हूं अची थो सघे? अॻे इहो हुयो, मां केतिरी भेरा इहा ॻाल्हि कई, पर हाणे जेको ऑपरेशन हले पियो हुनमें इहा सुठी ॻाल्हि आई आहे त रेंजर्स गॾु आहे, पर फ्रंट में पुलिस आहे। हाणे ॾिसो न, शाहिद हयात आहे न, उहो चयो पियो त मां बाइख्तियार आहियां, इख़्तियार आहे न, पुलिस खे इख़्तियार ॾिना विया, रिज़ल्ट अचे पियो। त हाणे सॼे सिंध जी पुलिस जेका आहे उनखे इख़्तियार ॾिनो वञे, ऐं कराची वांगुरु सभिनी खे रिज़ल्ट ईंदो, उहा पंहिंजी अहलियत खे साबित बिल्कुलु ईंदो, 100% ईंदो। पर इहा बि सुठी ॻाल्हि आहे न, रेंजर्स पोयां आहे, तमामु ई जेका एजेंसियूं आहिनि हुन पोयां आहिनि पुलिस जे,
पाण में शेयरिंग हले पई इन्हनि जी। अच्छा हिकिड़ो आख़िरी सवाल मां तव्हांखे करणु चाहींदमि, ऑपरेशन जो दाइरो वधाइण जी जेका ॻाल्हि कई वई आहे, तव्हां सम्झो था त हाणे कराची में ऑपरेशन पूरो थी वियो आहे, कराची बिल्कुलु पाक साथ मां थियो आहे इहे ई थो चवां दहशतगर्दनि थो। खां, हाणे ऑपरेशन बिल्कुलु मां ईअं थो चवां त जेको टारगेट आहे न जो कराची उन ते फोकस कयो वञे। फोकस तो उन ते कयो न, पोइ भले मां त सम्झो थो इंटीरियर में तमामु आसान आहे ऑपरेशन करणु, जेका उते जी पुलिस करे सघे। पुलिस करे सघे थी, हर कंहिंखे ख़बर हूंदी आहे केरु आयो आहे केरु वियो आहे हितां, सभिनी खे ख़बर हूंदी आहे, भले बेलन में हुजे को माण्हू, बेलन जी ख़बर कच्चे जा जेका इलाइक़ा उते ख़बर आहे, मक़ामी माण्हू न ख़बर पइजी वेंदी आहे त केरु आयो केरु वियो, केरु आयो केरु वियो। माना लाहौर मां गिरफ़्तारियूं थी रहियूं आहिनि, असांजे बिराड़ी में न थी सघे, इहा न आहे, कंफ्यूज़ न कयो वञे ऑपरेशन खे, कराची खे फोकस कयो, हैदराबाद रखो, कराची रखो, भरपासे में ठटे माना ठटो वेझो आहे, हिन खे रखो भले, पर जेका फोकस आहे न कराची में एजेंसीज़ जो ऐं फोर्सिस जो, उहो दाइरो वधाइणो त असांखे माना मां नथो सम्झां कि 3 महीननि में पोइ अवां करे सघूं था। वॾी महिरबानी अवां जी मां प्रोग्राम में आया। नाज़रीन अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जो वक़्तु हिते ख़तमु थो थिए। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजी मेज़बान सबीन मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।